अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। साईं मुफ्ती साहब, अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ आहे त असांखे ज़कात जे मुतालिक़ ॼाण ॾियणु फरमाईंदा त ज़कात कंहिं ते फ़र्ज़ आहे। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा व सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद। ज़कात तमामु अहम रुकन आहे ऐं जंहिंखां असांजा काफ़ी मुस्लमान नावाक़िफ़ आहिनि, या त ज़कात ॼनी कोन था या त वरी जे उन्हनि खे मालूम बि आहे ज़कात जे फ़र्ज़ियत जो त उन जे बावजूद बि उहे ज़कात अदा करण खां सुस्ती कनि था। रहियो सुवाल त ज़कात कंहिं ते फ़र्ज़ु आहे, त ज़कात जे फ़र्ज़ियत लाइ यानी जिन ते ज़कात फ़र्ज़ु आहे उन्हनि जे लाइ कुझु शयूं शर्त आहिनि। पहिरियों त जेको ज़कात ॾिए थो आज़ादु हुजे, छो त पुराणे दौर में बाना हूंदा पोइ उन्हनि ते ज़कात फ़र्ज़ु न हुई। ॿियो जेको शर्त आहे त मुस्लमान हुजे। ज़कात ॾियण जे लाइ ॿियो शर्त आहे त मुस्लमान हुजे। काफ़िर ते ज़कात फ़र्ज़ु कान्हे, यानी काफ़िर ज़कात को ॾींदो, छो त ज़कात इबादत आहे ऐं काफ़िर इबादत खां काफ़िर जे लाइ ज़रूरी न आहे। आक़िल हुजे, यानी उहो माण्हू चरियो न हुजे। जेकॾहिं उहो माण्हू चरियो आहे त बि उन ते ज़कात फ़र्ज़ु कान्हे का। बालिग़ हुजे, मिसाल तौरु नंढो आहे, पैसा त अथसि, साहिब निसाब त आहे, पर उहो बालिग़ न आहे, नंढड़ो ॿारु आहे त बि उन ते ज़कात फ़र्ज़ु कान्हे का। मुस्तग़रिक़ फ़ी दैन न हुजे, हिन जो मतिलबु इहो आहे त जेको साहिब माल आहे उन वटि एतिरो माल आहे पर जेतिरो माल अथसि उन खां वधीक उन ते कर्ज़ु आहे। कर्ज़ु एतिरो आहे, मिसाल तौरु उन वटि 10,000 रुपया माल आहे पर 12,000 उन ते कर्ज़ु आहे। या वरी साहिब निसाब आहे, जेतिरो निसाब जंहिं ते ज़कात फ़र्ज़ु थिए थी, जंहिंजो तफ़सील इंशा अल्लाह ताला अॻे वीडियो में पेश कंदुसि। ऐं उनजो कर्ज़ु उन खां वधीक आहे, जंहिंमें उहो सॼो माल मेड़जी वञे थो त उन ते ज़कात फ़र्ज़ु न आहे। जेकॾहिं इहे शयूं न हूंदियूं त पोइ ज़कात फ़र्ज़ु आहे। ॿियो वरी माल जेको आहे उन माल जे लाइ बि कुझु शर्त आहे त उहो माल निसाब कामिल हुजे। निसाब कामिल जो छा मतिलबु आहे, यानी शरीयत हिकिड़ो मिक़दार रखियो आहे। मिसाल तौरु उठ जो पंहिंजो निसाब आहे, बकरी जो पंहिंजो निसाब आहे, ढगी जो पंहिंजो निसाब आहे। अहिड़े हिसाब सां माल जो, मिल्कियत जो, पैसे जो पंहिंजो निसाब आहे, जंहिंजे लाइ आसान ज़ाब्तो इहो आहे त जेकॾहिं माल मिल्कियत पैसो 52.5 तोला चांदी जे बराबरि आहे या 7.5 तोला सोन जे बराबरि आहे, उनजी मालियत मिल्कियत, त पोइ उहो माण्हू जंहिं वटि इहा शइ या जंहिं वटि उहा मिल्कियत आहे उहो साहिब निसाब आहे ऐं उन ते ज़कात छा आहे फ़र्ज़ु आहे। ॿियो त निसाब जेको मिक़दार शरीयत बयानु कयो उन ते साल गुज़री वियो हुजे, जेकॾहिं साल गुज़री न वियो हूंदो त बि ज़कात फ़र्ज़ु कान्हे का। चऊं त उहा जेका ममलूक आहे, जेका मिल्कियत आहे उनजी, उहा मिल्क ताम जे तौर ते हुजे। मिल्क ताम जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं मिल्कियत त हिन जी आहे पर ॿिए जी कब्ज़े में आहे त साहिब निसाब मिक़दार एतिरो आहे जो ज़कात उन ते फ़र्ज़ु थिए थी, पर हिन वटि उन मिल्कियत ते कब्ज़ो कोन्हे को, त बि इन ते ज़कात वाजिबु कान्हे का। अॼोके इन मुख़्तसर क्लिप में ज़कात जे बारे में मूं कोशिशि कई आहे त तफ़सीली बयानु ॾियां। इंशा अल्लाह ताला वधीक तफ़सील अॻे क्लिप में बयानु कयो वेंदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।